अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां प्रिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नए साल जे पहिरें ॾींहुं मुआशी सुधारनि, सीड़पकारी में इज़ाफ़े ऐं तरक़ियाती मंसूबनि में अघु भराई बाबति जाइज़ा इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सीड़पकारनि खे सहूलियतूं ॾियणु हुकूमत जी तरजीह आहे। मुआशी इस्तेकाम ऐं तरक़ी लाइ समूरनि वज़ारतुनि खे अमली क़दम ऐं घटि खां घटि वक़्त ते मुश्तमिल जामे हिकमत अमली जोड़नी पवंदी। उन हवाले सां तजवीज़ूं ॾिनियूं वञनि। सीड़पकारी में इज़ाफ़े लाइ सनअती पैदावार, ज़राअत ऐं ॿियनि मंसूबनि अहम शोबनि में ध्यानु ॾिनो वञे त जीअं पैदावार ऐं मुआशी तरक़ी जो हदफ़ हासिल करे सघिजे। पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी ठिकाणनि जी मालूमात जी ॾे वठि ॿिन्हिनि मुल्कनि ऐं क़ैदियुनि जी फ़हिरिस्त बि हिक ॿिए सां शेयर करे छॾी। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर इंदिराबी चयो आहे त फ़हिरिस्तनि जी ॾे वठि एटमी ठिकाणनि ते हमले खां पासो करण जे मुआहदे तहत कई वई। पाकिस्तान 257 भारतीय क़ैदियुनि जी फ़हिरिस्त भारत हवाले कई आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही खाते जे तर्जुमान चयो त पाकिस्तान यमन तकरार जे पुरअमन हल लाइ इलाइक़ाई कोशिशुनि जी आजियां करे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जे वली अहद सां राब्तो कयो। गॾियल अरब अमारात जे सदर ताज़ो पाकिस्तान जो दौरो कयो।